एक हफ़्तो अॻु ठरीमिरा शहर में जेकी चोरी थी SSB खैरपुर पारां हिकु हफ़्ते जी मोहलत वरिती वई हुई, जंहिंखां पोइ पुलिस पारां कुझु रिकवरी कई वई आहे। इन हवाले सां शहरी बि गॾु थिया आहिनि, पुलिस बि थी आहे। ऐं अचो त उन्हनि खां पुछूं छा चवणु आहे। रिकवर करे ॾिनी आहे। मां साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त जेको बि असांजो रहियल सामान आहे महिरबानी करे इहो बि रिकवर कराए वञे त असां साईं जन जा तमामु घणा शुक्रगुज़ार रहंदासीं। असां शहरियुनि जे तरफ़ां साईं खे मुबारक बि ॾियूं था ऐं अदरक बि पारायूं था। असांखे ॾोह कुझु रिकवर कराए ॾिनो आहे, वरी बि असांखे ख़ातिरी कराई आहे त जेको तव्हांजो रहियल ॾोह आहे उहो तव्हांखे वापसि बहरहाल असां तमामु सभिनी जा थोराइता आहियूं, दुकानदारनि जा जंहिं मिली जुली इहो कमु कयो। असां मुतमिन आहियूं, बिल्कुलु असांजी चोरी रहियल मिली वेंदी इंशाअल्लाह ताला। त असां पंहिंजी कोशिशि सां जेको आहे इहो चोरी रिकवर कई आहे, बिल्कुलु जेको आहे जाइज़ी चोरी थियल हुई। असां पंहिंजी हिकमत अमली सां इंफॉर्मेशन ते वियासीं, हुते रेड वग़ैरह कयोसीं, चोरी रिकवर थी वई। मतलब जवाबदारी हिन में गिरफ़्तारी वग़ैरह जवाबदार असां बिल्कुलु जेको आहे नॉमिनेट थियो आहे जवाबदार, जंहिंजे गिरफ़्त असां रेड कयो आहे, इंशाअल्लाह जल्द खां जल्द गिरफ़्तार कंदा आहियूं। त इहा वॾी चोरी हुई ठरी शहर जी ऐं वॾो क्राइम हो ऐं उनखे हिन 2 ॾींहंनि में असांखे रिकवर करणु जो ॾोह थी वियो सो वराए थो, ॿियो जेको रहियल ॾोह आहे सो चवनि था त वराए ॾींदासीं। तव्हां मतिलबु जांच मां मुतमिन आहियो न? हा। नाज़रीन, ठरीमिरा शहर में जेकी चोरी थी हुई उन हवाले सां तव्हां शहरनि ऐं पुलिस जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त जेकी चोरी रिकवरी थी आहे, रहियल चोरी बि फौरी तौरु रिकवरी कराई वञे। कैमरामैन टीम सां गॾु हफ़ीज़ शहर, सुन TV न्यूज़ ठरीमिरा।